अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां या वीवा न्यूज़ सां गॾु सूफ़ी मोहम्मद हसन वेड़ियो कलोई खां ख़बर ॾींदा हलूं त शादीलार कलोई समेत सिंध में सिरूं महांगियूं थी वयूं। भठनि ते हज़ारे पोरित औरतूं ऐं ॿारनि समेत रिहाइश पज़ीर ऐं पोरितनि जो उजोरो न वधियो। रिपोर्ट मूजिबि कलोई ऐं शादीलार बदीन वंगो किराड़ी हयात कासकेली नवकोट उमरकोट मीरपुर खास सांगड़ टंडो अलायार मातली टंडो मामंद खान सिजावल ठठो कोटड़ी खैरपुर सखर लालकणू दादू शिकारपुर जैकाबाद कंबर शेदादकोट देहरकी हैदराबाद झुडो कुनरी ऐं सिंध जे केतिरनि ई शहरनि में क़ाइमु थियल सिरनि जे भठनि ते 1000 सिर जे वेकिरे में गुज़िरियल साल जी भेट में हिन साल बि 5000 खां 7000 रुपया फ़ी 1000 सिर ते इज़ाफ़ो थी वियो आहे। गुज़िरियल साल 12 इंच जी 1000 सिर 35 खां 3600 में 1000 जो वेकिरो थी रहियो हो, जेको हिन वक़्तु 45 थी वियो आहे। चाहास सिर जो फ़ी 1000 गुज़िरियल साल 8000 खां थी रहियो आहे। चौंको गुज़िरियल 9000 रुपया फ़ी 1000 ऐं हिन वक़्तु 10000 रुपया फ़ी 1000 में वेकिरो थी रहियो आहे। उन सिलसिले में वीवा न्यूज़ तरफ़ां वरितल जाइज़ी मूजिबि वंगो जी हिकु भठा मालिक अब्दुल्ला ख़ान पठान चयो त सिरनि जी हिकु भठीअ ते 150 खां 200 पुरित रोज़ानू जी बुनियाद ते कमु कनि था। उन्हनि मज़दूरनि मां सिर जी बचाइण वारी इंतहाई अहम ऐं बाहि ते बीहण वारो कम में हिकु क़ाबिल मिस्त्री ऐं संदसि 3 हेल्परनि खे हिकु भेरो भठे में सिरूं पचाइण जा 6000 रुपया मिलनि था। भठे में हिकु ई वक़्तु 8000 खां 12 लख सिरूं पचायूं वञनि थियूं। सिरनि ते काठ चाढ़ींदड़ 2 ॼणनि खे 25000 रुपया ऐं सिरनि ते केरी ॾींदड़ खे 35000 रुपया ॾिना वेंदा आहिनि। पकल सिरूं भठे मां कढंदड़नि खे फ़ी 1000 सिर ते 90 रुपया ॾिना वञनि था। कची सिर ठाहींदड़ कार्बी खे फ़ी कची सिर जी 10000 सिरनि ते 600 रुपया ऐं गॾनि ते भठे ताईं सिरूं खणी वेंदड़ कारखाननि खे फ़ी 1000 सिर ते 2000 रुपया ॾिना वञनि था। सिर जी फ़ी 1000 जी बाहि में पचण ते 10 मण देवियुनि जो काठ लॻे थो। देवियुनि जो काठ फ़ी मण 150 खां 250 रुपयनि में मिले थो। हिन चयो त मौजूदा वक़्तु महांगाई उरूज ते आहे। असां चाहास सिर फ़ी 1000 सिर 8000 रुपयनि में रोकड़ो ते वेकिरो करियूं था ऐं 9 इंच जी सिर जी 1000 अदद जो वेकिरो 4000 रुपयनि में करियूं था। हिन चयो त भठो हलाइण लाइ घटि में घटि 1 करोड़ रुपया घुर्बल हूंदो आहे। 10 खां 15 एकड़ ज़मीन जो मक़ादो फ़ी साल जो 5 लख रुपया थिए थो। हिन साल में बरसात वारा 3 महीना सिरनि जा भठा बंदि हूंदा आहिनि। हिन चयो त हिन वक़्तु पाकिस्तान में 25 खां वधीक सिरनि जा भठा आहिनि, जिन मां 65 सिंध में, 12000 पंजाब में, बाक़ी बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में क़ाइमु कयल आहिनि। हिन चयो त नंढियूं भठियूं हज़ारे आहिनि, जिन जो तइदादु मालूम न आहे। हिन चयो त असीं मज़दूरनि खे एडवांस रक़म ॾींदा आहियूं। हिननि चयो त भठा मज़दूरनि में अक्सरियत भील, ओड, कोल्ही, पाड़ो ज़ात जी मज़दूरनि जी आहे। हिन चयो त वंगे में 70 खां 80 भठा आहिनि ऐं भठियूं तमामु घणियूं आहिनि। हिन चयो त वंगे ते 10 खां 15000 पोरत सिरनि जी भठनि में भठियुनि ते मज़दूर कमु कनि था। हिन चयो त मज़दूर सिरनि जे भठनि ऐं भठियुनि भरिसां ई रहंदा आहिनि। राब्तो करण ते वंगे जे समाजी अॻुवाण अली मोहम्मद वोंदाणी चयो त वंगे जे तारीख़ी इलाइक़े में क़ाइमु भठा मालिकनि ऐं भठियुनि जी मालिकनि तरफ़ां पोरित खे साफ़ पाणी, रिहाइश लाइ घर ऐं संदसि ॿारनि खे तालीम मुयसरु न आहे। हिन चयो त सिरनि जे भठनि ऐं भठियुनि ते अंगारनि जी खूरनि मां निकिरंदड़ धूं मालियाती आलूदगी पैदा करे पियो। देवियुनि ऐं ॼार जा वण वढिजी विया आहिनि, पर मुसलसल थर में ॾुकार सबबु ग़रीब माण्हू देवियुनि ऐं ॼार जा वण वढे पंहिंजो गुज़र पिया कनि। सिरनि जे भठनि ते कमु कंदड़ पोरित
गुलहसन कादिर बख़्श ॿिनि चयो त भठनि ते सिरूं ठाहींदड़ मिटी गॾु कंदड़ कचियूं सिरूं भठे ताईं पहुचाईंदड़ ऐं सिर जे भठनि ते काठ खे बाहि ॾींदड़ सिरूं पचाईंदड़ ऐं भठे मां सिरूं कढंदड़ मज़दूर जुदा जुदा तरीक़े सां कमु कनि था। हर मज़दूर पंहिंजे पंहिंजे लाइ कमाए थो, पर ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिरूं कढंदड़ मज़दूर पंहिंजा जुदा जुदा तरीक़नि सां कमु कनि था। हर मज़दूर पंहिंजे पंहिंजे हिसाब सां कमु करे थो। मज़दूर जा ॿार घणे भाङे पढ़नि कोन था। हिननि चयो त अक्सर मज़दूर मुफ़सिले सबबु झूपड़ियुनि में रहनि था। कलोई ऐं शादीलाल सिरनि मां बंगला, घर, दुकान, मस्जिदूं, मंदर, शादी हाल, आफ़ीसूं, पुलूं, रस्तनि जा किनारा, कोट किला, दीवारूं, गेट, पाणी जूं टांकियूं, अवाड़ा, चौरा, मुर्गी फार्म, ओताकूं, साइन बोर्ड, दुकान, होटलूं, कारखाना, कबरूं, कबा, स्कूल, मदरसा, चर्च, रेलवे स्टेशनूं, हवाई अॾा ठाहिया वञनि था। कलोई ऐं शादीलाल सिंध में मुअनि जे दड़े जी खोटाई मां सिरनि ते जोड़ियल घर मिलिया आहिनि। उन वक़्तु घरनि ऐं नालियुनि में बाथरूम पिणु कचियुनि सिरनि सां ठाहिया वेंदा आहिनि। कलोई ऐं शादीलाल सिंध में हिन वक़्तु मुख़्तलिफ़ असेंबली मेंबरनि ऐं संदनि अज़ीज़नि समेत घणा सिरनि जा भठा ऐं भठियूं ताक़तवर तबिक़े जे माण्हुनि जूं चयूं वञनि थियूं। रिपोर्ट सूफ़ी मोहम्मद हसन, वीवा न्यूज़, कलोई।